चाला साईं खुश हाँ खैरा अल्लाह शुक्र है। हे अंब वठ इन्हनि खे कट ऐं मानड़ी थोड़ो धोए जान सही छो जो मिट्टी में हूंदा आहिनि न सॼो ॾींहुं सो मां वरी हथ मूं थोड़ो धोई अचां थकिजी पियो आहियां गर्मी ॾाढी आहे अंब खाऊं थोड़ो मिठो थियो हे बा अंब आंदई छो घणा वठी अचां बाकी तोरो पिणे इहो छा केर छा खाइंदो उनखे कोन ॿुधाइजां न अबो मुंहिंजे नाले वठी आयो आहे माशूक अंब अंबन जी वरी तोरे पी के खबर न पियो खुशबू न वञे खाई छोड़ा वरी गाबी खे ॾेई था छॾियूं न चेरी तूं धोई वठेसि वरी अबो ॿाहिरि वियो वरी अची न वञे सही आहे मां धोई थी अचां तूं धोई हिते खणी छुरी बुरी खणी आ त मां हथ मुंहुं धोई अचां मां खणी अचां हा इहे अंब रख न घर खणी वेंदे हे अंब रखिया मां हथ मुंहुं धोई थो अचां तूं वञ पाणी खणी आ त हेॾे जेको सो अंबनि खे कट बि सही अरे अंब हे मासूम अंब हे चोसा अंब घर में केर भी कोने न हाँ हे मां खावा थो हे मुझे पेट में दा वॾी गर्मी आहे यार हथ मुंहुं धोआ वञा अंब खे थोरो खाई वठां तो अबो खाई वेंदो यार हाय हाय प्लेट ही कोन पियो लबन अंदर भी कोन ने खाई वेंदो माशूक जो पियो ओहे पईया प्लेट ये छा की वा बाबा ये मासूम अंब पिया मां जो खाई छड़िया न रोवन पिया बेचारा अवाए मां पंहिंजे लाइ ऐं शाज़े लाइ वठी आयो सभु मां पंहिंजे पेट में खाई छड़िया तुंहिंजो पेट मुंहिंजे पुर साॻी ॻाल्हि आहे न तो बाबा घर में कंहिंखां पुछा कबो आहे त अंब बाबा कंहिंजा पिया आहिनि कीअं पिया आहिनि कंहिं रखिया आहिनि अरे बाबा घर में केर ही कोन हो न पोइ मां बि माना हिरकिजी पियो अंबनि ते मां चयो मां खायां थो तोखे खबर कोने हे तो जो पिया ॾेण ये वठणे इन प्लेट के चट खाई अंब ॾिस हे अॻे जहान में अंब अहिड़ो मलाइकनि खां पुछाणो कराईंदे हे अंब खाधई खुदा जो कसम आहे अंब खे जीअं चैनी ट्रैक ॾिठा त कॾहिं अंब ॾिठई कोन ॾिठई खा वा खा छेले खोखड़ी भी खाई छड़ी है ना बा अंदर न पियो वञे न वेंदो हणे सार अंदर खोखड़ी अंदर रस हुयसि कॾहिं ओ बा ॻाल्हि ॿुध अंब ॾिठा आई कोन ॾिठा आई बाबा किथे ॾिठा मस्त अंब ॾिठा तू हल हला हा खा वा खा खुदा जो कसम दुश्मन जे दर ते ॿधल जहिड़ो ई खुदा जो कसम हाय हाय तो मिठा अंब हुया हाय वाह वाह हाय वाह वाह